सिंध हाई कोर्ट सिंध पब्लिक सर्विस कमीशन 2020 जे गडियल चिटा भेटी वारे इम्तिहान जे नतीजन के कालदम करार दी छड़ियो आहे। सिंध हाई कोर्ट तरफां उम्मीदवारन खां 2 महीननि अंदर ॿीहर इम्तिहान वठण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अदालत तरफां जालसाज़ी में मुलविस अमलदारनि खिलाफ़ कार्रवाई करे रिपोर्ट पेश करण जो बि हुकुम ॾिनो वियो आहे। सिंध हुकूमत जालसाज़ी कंदड़ 2 अॻोणनि कंट्रोलर एग्ज़ामिनेशन समेत 5 ऑफिसरन के मुअत्तल करे छड़ियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट सिंध पब्लिक सर्विस कमीशन 2020 जे गडियल चिटा भेटी वारे इम्तिहान जे नतीजन के कालदम करार छड़ियो आहे। सिंध हाई कोर्ट तरफां उम्मीदवारन खां 2 महीननि अंदर ॿीहर इम्तिहान वठण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अदालत तरफां जालसाज़ी में मुलविस अमलदारनि खिलाफ़ कार्रवाई करे रिपोर्ट पेश करण जो बि हुकुम ॾिनो वियो आहे। सिंध हुकूमत जालसाज़ी कंदड़ 2 अॻोणनि कंट्रोलर एग्ज़ामिनेशन समेत 5 ऑफिसरन खे मुअत्तल करे छड़ियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सिकंदर भुट्टो खां। सिकंदर, आगाह कजो, सिंध हाई कोर्ट सिंध पब्लिक सर्विस कमीशन 2020 जे इम्तिहाननि के कालदम करार ॾेई छॾियो आहे। छा अपडेट आहिनि वा वटि? हाजी इशफाक जेको आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन 2020 जा जेके इम्तिहान थिया हुआ उनमें अदालत सिंध पब्लिक सर्विस कमीशन 2020 में थियण वारे इम्तिहान में जेके 2 महीना पहिरें इम्तिहान थिया उनखे जेको आहे त ॿीहर इम्तिहान वठण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत इहो हुकुम जारी कयो आहे त जेके बि इम्तिहान थिया हुआ उनमें जेके बि सीनियर्स सिंध हाई कोर्ट में ऑफिशियल जेके आसामी हुयूं असिस्टेंट रजिस्ट्रार वग़ैरह जूं उन जा जेके इम्तिहान आहिनि उहे ॿीहर वरिता वञनि। अदालत इहो चयो आहे त ऑफिशियल असाइनमेंटूं जेके बि थियूं आहिनि उन्हनि पारां इम्तिहान में बेज़ातियूं पैदा थियूं आहिनि। तंहिं करे अहिड़ी रिपोर्ट जेकी आहे त उहा अदालत में पेश कई वई हुई जंहिंमें कमीशन जे ज़ेर निगरानी 2020 में जेके इम्तिहान थिया हुआ वॾे पैमाने ते बेज़ातियूं थियूं। अहिड़ी रिपोर्ट में इंकशाफ थियो आहे त इन्हनि आसामियुनि ते ॿीहर जेके आहिनि त उहे कापी जेके डीकोड वग़ैरह थियूं हुयूं उन ते डेपुलेशन न थी हुई। तंहिं करे ऑफिशियल जूं जेके आहिनि त ॿीहर जेके इम्तिहान वरिता वञनि ऐं अहिड़ी तस्दीकनामो बि इम्तिहानी कापियूं जेके आहिनि त वापसि एग्ज़ेक्टिव खे मोकिलियूं वञनि। रिपोर्ट में इहो बि चयो वियो आहे त जेके जवाबी कापियूं आहिनि उनमें तस्दीक जा जेके नाला आहिनि उन्हनि ते बि जेके उम्मीदवार आहे उन्हनि में इज़ाफ़ी नंबर उन्हनि खे ॾिना विया हुया ऐं इहो बि इंकशाफ थियो आहे त हिकु उम्मीदवार 98 इज़ाफ़ी नंबर जेके आहिनि त उनखे ॾिना विया ऐं ॿिए उम्मीदवार खे 78 इज़ाफ़ी नंबर ॾिना विया। इन्हनि में इहो कयो वियो त हिक खां जेके वधीक उम्मीदवार हुआ उहे 40 या उन खां मथे इज़ाफ़ी जेके नंबर उन्हनि खे ॾिना विया ऐं रिपोर्ट में इहे बि इंकशाफ थियो आहे त आला सतह जी जेके इंक्वायरी कमेटी वेठी उन्हनि नताइज जा जेके रद्दो बदल किया विया हुआ उनमें बि निशानदेही कई आहे। चेयरमैन सिंध पब्लिक सर्विस कमीशन बि अदालत जे रूबरू आला सतह जी कमेटी जी रिपोर्ट में रद्दो बदल जी तस्दीक कई आहे। अदालत जी ऑब्ज़र्वेशन में इहो बि जणायो वियो आहे ऐं उनमें इहो बि चयो वियो आहे त जेके नतीजा आहिनि उन्हनि जे रद्दो बदल जे इल्ज़ाम में ऑफिसर जेके मुलविस हुया उन्हनि खे मुअत्तल बि कयो वियो आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी अहिड़ी रिपोर्ट में मुअत्तली वारा जेके आहिनि त उहे ऑर्डर बि लॻाया विया आहिनि। उनखां अलावा सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी जेकी इहा ज़िम्मेवारी हुई उहा ख़िलाफ़ वर्जी कई वई आहे। उनमें कार्रवाई बि कई वञे ऐं 2 महीननि जी उन्हनि खे मोहलत बि ॾिनी वई आहे। अदालत में इहो बि हुकुमनामो जारी थियो आहे त इत्मीनान बख़्श जेकी कार्रवाई आहे उहा जेकॾहिं न थी त ख़ुदि अदालत फ़ैसिलो कंदी। अदालत सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे 2 महीननि अंदरि अमल दरामद करण जी बि हिदायत कई आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा नताइज जेके आहिनि त रद्दो बदल करण ख़िलाफ़ मोहम्मद अयूब पवार पारां अहिड़ी दरख़्वास्त ॾिनी वई हुई। मोहम्मद अयूब पवार 2020 में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान ॾिनो हुयो जेको दरख़्वास्त गुज़ार हो जंहिं ते जेको आहे त सिंध हाई कोर्ट ॿीहर जेके आहिनि त इहे इम्तिहान वठण जो हुकुम ॾिनो आहे। जी